राणे खान के तासा जो खुट कोई न कर असा हर वक्त तैयार आयूं। नागवाणी मुझी इज्जत मिट्टी में मिलाए छॾी। बाबा साईं ये दिन में हुआ खत्म हो गए। ओ ये नंबर नहीं है छपन हर वक्त पंजी अख खुलियल रहे। ये खबर हारन के बिच बांड आई है बाबा लोग बाबा साईं पैर साथ जो पंहिंजो कुर्बानी खेलो चोराई भले अञा त जी मिट्टी पली थींदी। ऐं छेले को आऊं धराड़ा आया ए ताई हाणंदो तो ने हाण कमदार ही तो के जुल्म कयो आ कुछ बुधा त सही इने कमदार जी या मचाल जो हयात खान जे कमदार के खुदा दुश्मन अची आ मरण ला तैयार थी चाहिए थी क्षमा चाहिए थी क्षमा अरे रात मुझ संभाले सजा अब चाहिए थी शपथ बस डेरा पोया वार कई थी घोड़ा कमदार किथे जमीन ते तू हिकिड़ो कम कर हयात खान जी उतां ते वञी हयात खान खे चओ पंहिंजी मल वारी तारीख़ सुभाणे तैयारी करे छॾिजे। बाबल साईं राणे खान न्यापो कयो आहे त पंहिंजे मल वारे मुक़ाबले जी तारीख़ सुभाणे आहे पंहिंजी तयारी करे छॾिजो। वञी चओ राणे खान के तासा जो खुट कोई न कर असा हर वक्त तैयार आयूं। तू पंहिंजे हमरान के तैयार करे छॾ राणा खान। बाबा तो टेम न है हाणे मल जो जोड़ करे ॾेखारियो न तो न जी बाबा छपन के सुगर छपन हाँ कमदार साहब बाबा साईं घुराई खई जी बाबा छपन ते खबर हमरा मारो तैयार करे थी कंदो पटको धूड़ सॼो ई महीनो चूरू कुटी खाधो ये खाली ठका ॿुधजे बस पकी ॻाल्हि आहे बाबा साईं खुट कोई ना करना इन ॻाल्हि जो को टेंशन ई ना वठ धूड़ करे छॾींदो न कमदार जी बाबा सलाम पे करना हमरा साईं ये पहलवान मलवर जी गाली पे हाल है जी पार पहलवान जी खबर है कि छायो थई बाबा साईं सजो महीनो घुटियो करायो तो बाबा साईं एड़ो तैयार कयो तुम एड़ो तैयार कयो रुगो ठक्का बुधने आज भले हाणे के देखार धक जुदाई वारा उठ छाजे खबर पए वाला ओए नब्बन पुत्र ये पुत्र की धूड़ जमन की आपकी गल है भारत थई खुद को ना करे ते घोर दे वठा ओए करे मुकाबला धक
कराई ना पटको धूड़ अच्छा कमदार वे अञा हिकिड़ो जोड़ आहे ॾिसूं था न हाँ भाई कंदार वे अला वॾी वार कोन छॾींदासीं धूड़ जरा खाली ठका ॿुधणी हाणे बसि बिरल जी बाबा केॾा बि मञे कुटियूं ये कराई ना पटको धूड़ इज्जत हुन ला रही है भाई तो तू ला रहा है खुद कोई न कर बाबा खुद कोई न कर हाणे इन ॻाल्हि जो न बाबा साईं पंहिंजो भलो पहलवान अथई अच्छा असल का वेले तू नहीं बाबा साईं जी मूं वारो कमु कजे मूं वारो बाबा हाज़िर न बने हाज़िर अरे राह हुनखे वॾेरो पैसा पियो ॾे असां रे वॾेरे मूंखे पैसा कोन ॾिना अच्छा मैं तो अच्छे कबूतर कन रे अच्छा तो मुझे वॾा नाज़ वारा सब मिट्टी में धूल करे छॾी बाबा साईं जबलो हथ विझंदे मूं घणी पाण जी कई पर मिट्टी ॾाढी पत्थर अच्छा मां जी बाबा साईं सॼी महफ़िल में वॾे नालो हाणी मुंहिंजी इज़त मिट्टी में मिलाए छॾई बाबा साईं खुद कोई न कर मुझे लिए सब कुछ सोचे थे जो बाबा साईं डी बिन में तू ठका बुझने ओ ये न बन ये छपन हर वक्त पंहिंजी अख खुलियल हुजे ही राणो खान को न को कदम जरूर खणंदो हाँ बाबा साईं तू सही पियो चए बाबा साईं ये पाके छा कंदा बाबा कंदा तो कुछ कोन पर वरी बेचा जरूरी है कंदार जी बाबा साईं तोखे बाण नजर रखणी पवंदी राणे खान जे ॻोठ ते केॾो सलाऊं था कनि राणे खान वारा जी बाबा साईं हाज़िर छपन जी अंडर आंदी अथई हाँ ॾिस न पघार अची वई न इंशाल्लाह कुर्बान छपन जी वरी हल्की ॾिसण में अचे भई तयार थी वई ॿ टे ॾींहंनि में गाॾ कंदार तुझी ख़बर हारनि खे बिज बाण ॾेई आई बाबा साईं बाण नहीं है हाने फसल पांजो भलो थई चलो छपन जी हल त फसल त नज़र विझी अचूं जी हलो है तो भली आ वनी न बनाई आश्रम के वठी दो अबल साईं हयात जी आज मौत ॾिसी आयो आहियां ओए ना हयात जे गोठी न बनाई आश्रम के मुसा गॾे मोकल कम करे अच न बन जी सर समझार दे तो किसी आने को कपड़ जी अच्छा मैं नी वडाल गडी जी ने था बस आज तक कम से है तो हयात हलो हलो अंदर इस पान के डिसाइड कौन तो ना आश्रम वालेकुम वालेकुम सलाम बाबल साईं बाबा भाई बुधायो कोन ददी अची बाबल बस मिलो
बाबा बिज भाण मिलियो छा? हा बिल्कुलु मिलियो। माशाल्लाह यार तव्हांजी महिनत ॾाढी सुठी आहे, तमामु सुठी आहे, मूंखे वणी आहे। कमदार असांखे बिज बि ॾेई वियो, भाण बि ॾेई वियो। बाबा इहे 2 सूदियूं खनि कढायूंसीं मकई जूं। सही आहे, सही आहे, अञा थोरो नंढो आहे, देरि आहे बाबा। सही आहे माशाल्लाह। मुराद हेर महिनत मां कई आहे, रोज़ी जी फर्स्ट क्लास आहे। ॾिसो अॻे महिनत घटि कंदा हुआ त वंडी घटि मिलंदी, हेर महिनत मां कई आहे त वंडी इलाही मिलंदी। बाबा बाबा साईं छो न असांजे बच्चनि जी रोज़ी आहे, असां महिनत कंदासीं। वॾेरे जी महिरबानी हुजे, असांखे बनी में टुकर बि ॾिनो। सही है बाबा साईं ख़ैर थियो, ज़ुल्म थियो बाबा साईं। छा थियो? पंहिंजो कुर्बानी वारो छेलो चोराइजे। हाँ? उहो कमदार चोरायो, राणे खान वारो कमदार। जी बाबा बाबा साईं अची आसीं। इहो ते हते हयात खान वारनि जो ठेलो तॾहिं तक आया आहियूं। शाम जो सीसी ते चढ़ाई करायो महिमान त ईंदा शाम जो करियो कोन था करे जेसन कमदार जी बाबा। हिन वॾेरे जी मिटी पलीत करे छॾी न। जी बाबा। हा भले अञा त हिनजी मिटी पलीत थींदी। कमदार जी बाबा। इहे पावर ॾेखारी करे असांजे कंध खणी न हले। ईअं ई थींदो बाबल। कंदर असारो छेलो तो निठो तो ऐ छेले को आऊं धराड़ा आया जा। कंदर बात संभाले गला। ए तू मुके छा कंदे और राणे खान जो कमदार आया। तुंजा राणे खान जो कमदार आया और हयात खान जो कमदार आया। छा कंदो तुंजो मुके ये हयात खान? छा कंदो तुंजो मुके ये राणो खान? ए ताई आनंदो जाए ने? आनंदो जाए ता। कंदर ही तुरा के जुल्म कयो? कुछ बुधा तो सही। ये राणे खान वाले कमदार जुल्म कयो तो ये कंदर है। इन्हें कमदार जी या मचाल जो हयात खान जे कमदार के धक्काने। शफन जी न पिरल अचो। जी बाबा। शेफ वॾा दुश्मन अची विया। संगत अदा मरण ला तैयार थी। आशमा गुस्सा में मुर्सुरे वने न आते थी राधा राधा तो पैसा छॾे क्षमा चाहिए थी। क्षमा क्षमा अरे रात मुर्स मारे सजा अच्छी थी शपथ। बस
डेरा पोयां वार कई थी कमदार कमदार ये कमदार जा बची हो या वन मक्ति गुरु जिंदाबाद मक्ति